अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल तकरार ऐं ड्रामा सीरियल हवेली जे बारे में। उन खां पहिरियों मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों अवां हिन क़िस्त में ॾिठो त मीर ऐं जेका हुनजी घरवारी आहे उहो मारिजी चुका आहिनि। ही क़िस्त आहे इहा कन्फ्यूज़न वारी क़िस्त आहे। इन में अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां वाक़ई ही ड्रामो वाइंड अप तरफ़ वञी रहियो आहे, पर हिन वक़्तु जे कहाणी जो जेको रुख आहे उहो उन सां मीर नथो मरे। ही बहावल ख़ान जो ख़्वाबु आहे त असां उनखे मारे छॾींदासीं। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु मूं पहिरें बि अव्हांखे ॿुधायो त ड्रामो जेको आहे वाइंड अप ॾांहुं वञे पियो। उन जे करे ही जेके करेक्टर आहिनि, नवाब ख़ान आहे, बहावल ख़ान सजावल ऐं मूसा या जेके ॿिया अहिड़ा करेक्टर आहिनि जिन्हनि फ़साद फैलायो आहे, उन्हनि जो ख़ात्मो थींदो। उन्हनि जे जेको हाणे मीर आहे, मीर खे बि मारियो वेंदो। उनखां पोइ जेको ख़ासि कर हिन सॼे फ़साद जी जड़ आहे उहो आहे नवाब ख़ान। ऐं नवाब ख़ान जो जेको क़त्ल थींदो उहो वॾो भयानक क़त्ल थींदो, छो त हिन पूरे फ़साद जी जड़, जीअं नसरुल्ला गॾाणी हिकु नारो हणियो भोतार माए फुट, अहिड़ी तरह ही जेको आहे माए फुट वारो नारो लॻंदो ऐं हिन खे क़त्ल कयो वेंदो। मूसा खे जंहिं चालनि में फसायो वियो आहे, पर मूसा बि हुनखे पंहिंजी चालनि में फसाए पियो। अहिड़ी तरह ही ड्रामो मज़ेदार थींदो त वञे पियो, पर हिन जा जेके वाइंड अप वारा सीन आहिनि उहे रिकॉर्ड थी चुका आहिनि, हाणे हुन ॾे वञे पियो। पर हिन वक़्तु हिकिड़ी कन्फ्यूज़न हले पई, जेको राति असीं क़िस्त ॾिसंदासीं त मीर मारिजी चुको आहे, पर मीर अञा त अॻिते हलंदो, छो त मीर जे मरण जो अञा टाइम नाहे आयो। ही जेके सीन हूंदा इहे वाइंड अप ॾियां हूंदा ऐं सिजावल ख़ान जेको आहे मीर जे मरण खां पोइ बहावल ख़ान खे चवंदो त मूं पंहिंजी धीउ मारी हुई, उन जे करे मां सॼी राति सुम्ही नथो सघां, ऐं हाणे तूं जेको पंहिंजी धीउ खे क़त्ल कयो आहे त इन ते तुंहिंजो ज़मीर तोखे मलामत कंदो ऐं सॼी ज़िंदगी तूं सुम्ही न सघंदे, छो त मीर ऐं बहावल ख़ान जी धीउ जेका आहे उनको ग़लति कमु नाहे कयो। उन्हनि जी शादी थियल हुई, उनजो निकाह थियल हुयो, उन जे करे हू निकिरी घरां वञनि था, जंहिं ते ही ॾमरजी पवनि था। त ड्रामा सीरियल हवेली जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त दिलचस्प थींदो थो वञे। पीर अमजद ऐं जेका गौरी वारी कहाणी आहे उहा तमामु दिलचस्प थींदी थी वञे। हाणे त पीर अमजद एसि ताईं मोहब्बत में गिरफ़्तार थी चुको आहे त हू पंहिंजी ज़ाल खे बि घरां कढणु, जेका हिन वक़्तु हुनजी ज़ाल ज़ाहिर आहे उनखे घरां कढण जे चए थो त मां हुनखे घरां कढींदुसि, पर गौरी खे वापसि वञणु न ॾींदुसि। होॾां साले परेशान आहे, साले हीर जे करे परेशान आहे। हू जेको आहे हाणे रुख कंदो पीर अमजद जी हवेली ॾांहुं, ऐं हुनजो पीउ हुनखे चए थो त बा तूं हिननि खां परे वञ, पर हू चाहे थो त पीर अमजद जी हवेली मां हीर ऐं गौरी निकिरी अचनि। होॾां पीर सोहराब जी जेका चाल आहे, उहो पीर सोहराब पंहिंजे मुंशी खे अगवा कराए थो, उहो हिकु ख़तरनाक क़िस्म जो। उनखां पोइ जेका हुन चाल चली हुई सहाफ़ी जो क़त्ल कराए पीर अमजद ते मढ़णु पियो चाहे, उहो जेको क़त्ल आहे उहो हाणे हिन जी ॻिची में पवंदो। ही तमामु ज़बरदस्त उन ते SHO हिन ॾे अचे थो, हू SHO सां बि विड़ी पवे थो। पर ही जेका अॻी राति वारी क़िस्त आहे, इहा क़िस्त हिकु तमामु ज़बरदस्त क़िस्त हूंदी ऐं मुहबतनि जो माग बि पंहिंजे वाइंड अप ॾांहुं वञे पियो, हू बि तमामु ज़बरदस्त थींदो थो वञे।
ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी, जेको दौलाब हाणे जल्दी में रिकॉर्ड थियण वञे पियो। उहो हिकु तमामु बहितरीनु ज़हर ज़िंदगी खां पोइ वरी हिकिड़ो नओं धमाको थींदो, वरी हिकिड़ी नई जेका सिचुएशन, जेका कुझु अगरि अवां चओ था त ज़हर ज़िंदगी में कमियूं कोताहियूं रहिजी वियूं आहिनि, पर हिन ड्रामे में उहे सभु क्लियर थी वेंदियूं। ऐं हीउ ड्रामो हिकु तमामु हाई लेवल जो ड्रामो थियण वञे पियो। इन ते पंहिंजे अलीअ संचॾड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजो हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।